अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुनो आऊं बेरिया गुल सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तानी फौज जो MI-17 हेलीकॉप्टर मुजफ्फराबाद भरिसां हादसे जो शिकार। ISPR चवण है तो हेलीकॉप्टर टेक ऑफ दौरान फनी खराबी सबब हादसे जो शिकार थियो। हेलीकॉप्टर में सवार समूरा एहलकार शहीद थी विया आहिनि। फनी खराबी जा दुरुस्त सबब ॼाणण लाइ बोर्ड ऑफ इंक्वायरी जो हुकुम ॾिनो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां हेलीकॉप्टर हादसे में कीमती जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। कौमी इक़्तिसादी काउंसिल सालियाना तरक्याती प्रोग्राम ऐं अहम मुआशी हदफनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि कौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास। सिंध KPK ऐं बलूचिस्तान जे वॾनि वज़ीरनि जी शिरकत। पंजाब जी नुमाइंदगी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब कई। इजलास में सालियाना तरक्याती प्रोग्राम ऐं अहम मुआशी हदफनि जी मंज़ूरी ॾिनी वई। मनसूबाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल चयो आहे त कौमी इक़्तिसादी काउंसिल PSDP जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। आईंदा माली साल लाइ PSDP जो हजम 1000 अरब रखियो वियो आहे। वज़ीर आज़म मियां शहबाज शरीफ चयो आहे त नए माली साल जी बजट जे ॾस में सूबनि सां केतिरनि ई हफ़्तनि खां मुशावरत जारी आहे त जीअं वधीक वसीला पैदा करे सघजनि। असांजी तरजीह बि वधि में वधि वसीला पैदा करणु आहे। कौमी इक़्तिसादी काउंसिल जे इजलास में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त दिफ़ा जे लाइ वसीलनि जी फराहमी असांजी तरजीहनि में शामिल आहे। दहशतगर्दी जे चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ वसीला घुर्बल आहिनि। सॼी क़ौम ख़ुसूसी तौर ते KPK ऐं बलूचिस्तान जी अवाम कुर्बानियूं ॾेई रही आहे। नवाज़ लीग पीपल्स पार्टी विच में मुआशी फार्मूले ते इत्तफ़ाक़ थी वियो। NFC ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सां छेड़छाड़ न कई वेंदी। सूबा ॻंढिजी 10 खरब रुपयनि खां वधीक माली वसीला वफ़ाक़ खे ॾींदा। इसाक डार जी सदारत ते टेक्निकल कमेटियुनि विच में ॻाल्हियूं कामयाब। ज़रीन चवण आहे त पंजाब 620 अरब, सिंध 310 अरब, KP 180 अरब ऐं बलूचिस्तान 85 अरब रुपया वफ़ाक़ खे ॾींदो। मरकज़ मनसूबा मुकमल थियण बाद सूबनि खां वरितल वाधू फंड वापसि कंदो। इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त सिक्योरिटी फोर्सिस जी कार्रवाइनि में 26 दहशतगर्द मारिजी विया। पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में दहशतगर्दनि जे ठिकाणनि ते महदूद कार्रवाइयूं कयूं वयूं। ऑपरेशन दौरान 4 अहम हदफ मुकमल तौर ते तबाह कया विया। इन बयान में अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान में 9 मई ते मूसा खान में FC चौकी ते हमलो थियो हो। 2 जून ते उत्तर वज़ीरिस्तान में हिकु फौजी चौकी ते बम हमलो कयो वियो। 9 मई ते बनू में पुलिस स्टेशन खे निशानो बणायो वियो हो। फोर्सिस जी कार्रवाई में फितना हिंदुस्तान जा 26 दहशतगर्द मारिजी विया। मुल्क में परॾेही सरपरस्ती में थींदड़ दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो आंदो वेंदो। ईरान ॻाल्हियुनि में देर करे छॾी, हाणे उन खे क़ीमत अदा करणी पवंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान अहिड़े मुआहदे ते ॻाल्हियूं करण में तमामु घणी देर करे छॾी जेके उन लाइ बहितरीन साबित थी पए सघियो। हाणे ईरान खे क़ीमत अदा करणी पवंदी। ईरान जी फौज मुकमल तौर तबाह व बर्बाद थी चुकी आहे। उन जा तमामु घणा हिसा जहिड़ी रीति बहरिया ऐं फिज़ाइया जो हमलो मौजूद ई नाहे रहियो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में अमरीकी सदर ट्रम्प चयो त ईरान खे मुकमल तौर शिकस्त ॾेई चुका आहियूं। ईरान सिर्फ़ ॻाल्हियूं कंदो आहे, अमली क़दम नाहे खणंदो। विच ओभर जो गुंडो हाणे ख़तम थी चुको आहे। ईरान जा बहरैन, कुवैत ऐं उर्दन में अमरीकी अॾनि ते मिसाइलनि ऐं ड्रोन सां हमला। पासदारनि इनक़लाब चयो आहे त बहरैन में मौजूद अमरीका 5th फ्लीट ते ड्रोन हमलो कयो वियो। उर्दन में अमरीकी अला ज़र्क फौजी अॾे खे मिसाइलनि सां निशानो बणायो वियो। पासदारान इनक़लाब वधीक चयो आहे त अमरीकी अगराई जारी रही त वधीक सख़्त जवाब ॾिनो वेंदो। अमरीकी हमलनि सां सीरत में टेली कम्युनिकेशन टावर खे नुक़सान पहुतो। ईरान बोशर सूबे में अमरीका जो ड्रोन तबाह करे छॾियो। उर्दन, बहरैन, कुवैत ऐं अमरीकी अख़्तियारनि पारां ईरानी हमला नाकाम बणाइण जी दावा। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प ईरान जे पुलुनि ऐं बिजली घरनि खे निशानो बणाइण ते गौर शुरू करे छॾियो। अमरीकी मीडिया जी दावा। अमरीकी मीडिया सदर ट्रम्प जे इंटरव्यू जो हवालो ॾींदे चयो आहे त अमरीकी सदर ईरान जी बिजली घरनि ऐं पुलनि ते नवनि हमलनि जो हुकुम ॾेई सघे थो, छो त ईरान मुआहदो करण में देर करे रहियो आहे। खॾड़े वेझो कार इल्ज़ाम हेठि नौजवान वेश्याणे तशदुद बाद क़तल।
औरत जख्मी गोठली अकबर में जवाबदार माशुक शर पंहिंजे साथियुनि सां गॾिजी नौजवान इस्माइल मरी खे वेश्याणे तशद्दुद बाद क़त्ल करे छॾियो। जवाबदार नौजवान खे क़त्ल करण बाद पंहिंजी ज़ाल रास्ती ख़ातून खे खट जूं ईसियूं हणी मरणी करे फरार थी वियो। जख्मी औरत नाज़ुक हालत में अस्पताल मुंतकिल। मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी अमल न आई। हैदराबाद में रेलगाड़ी जो टक्कर लॻण सबबि नीगर फोर्ट इस्लामाबाद फाटक वटि 14 वरनि जाफ़र पुट इमामुद्दीन रेलगाड़ी हेठां अची चिभाड़जी फौत थी वियो। इस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद नीगर जो इलाज करण पहुचाइण ते कोहराम। टंडे मोहम्मद खान में नौजवान घर अंदर फाओ खाई आपघात करे छॾियो। टालपुर कॉलोनी में 23 वरनि जे मुनवर ब्रोही घर अंदर पखे में रसो ॿधी फाओ खाई आपघात कयो। इलाइक़े वासियुनि मूजिबि नौजवान ऑनलाइन जुआ ऐं रक़म हाराइण बाद ज़हनी दबाव जो शिकार हुजण करे इंतहाई कदम खयो आहे।